जाबिर वारनि ते ॿियो बि 15 लख जो ॾंड रखियो अथव जेको हू सिकू वारनि खे भरे ॾींदो। इहो तव्हां सुठो कयो, अहिड़नि ज़ालमनि सां ईअं ई थियणु घुरिजे। भाॼी असल में हक़ीक़त ई आहे इन्हनि ज़ालमनि ते 50 लख खां मथे ॾंड रखिजे जो आईंदा का बि शरारत करण खां पहिरीं न तूं 50 चकर सोचिनि। नंढे चाची वियो चांहि पियो। न दिलावर पुट, मां चांहि नथी पियां। छा तूं मूंखे अदा वारनि जे घर छॾे ईंदी? हा हा नंढी चाची, मां तव्हांखे छॾे थो अचां। पर उन तरफ़ छो पई वञी अम्मा हसीना बेगम? अदा फ़ोन कई आहे बचड़ा, चयो अथई त गुलशेर ठीक थी घर अची वियो आहे। जेकॾहिं मां न वेंदसि त भाॼाई ऐं अदा जी मां मयारी थी पवंदसि न। पर नंढी चाची तव्हांजो भाउ चवे पियो त गुलशेर जी तबीयत ॾाढी ख़राबु आहे। पर अदा त मूंखे फ़ोन कई ऐं चयईं त गुलशेर सफ़ा ठीक थी वियो आहे ऐं घर अचूं पिया। पोइ पक जाबिर जे तरफ़ खां उन्हनि खे 10 लख रुपया मिली विया हूंदा, तॾहिं त ठीक थी वियो आहे। बचड़ा, जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां वञी थी अचां। भाउ जे घर वञण खां मां त तोखे रोके बि नथो सघां। महिरबानी बचड़ा, महिरबानी। अल्लाह साईं तोखे ख़ुशि रखे। पुट दिलावर, जेकॾहिं तोखे को ॿियो कमु आहे त उहो करे वठि, जीअं तूं मूंखे अदा वारनि ॾे छॾे अचु। न न नंढी चाची, मूंखे को बि कमु न आहे। तव्हां तयारु थी अचो, मां गाॾी कढी अचां थो। ठीकु आहे बच्चा। अदा शेमीर जे खून जो फ़ैसिलो रहियो पियो आहे, बाक़ी उहो हल करे छॾियो। हा, हाणे उनखे ई हल कंदुसि। उन खां पोइ अदा रावल जे कातिलनि जो वारो आहे। हा भाॼी, हिन ॻोठ में सभिनी शैताननि जो सफ़ायो करण खां पोइ मां ऐं सोट सुख जो साह खणंदासीं। बाबा हाणे जेकॾहिं ॻाल्हि ज़ाहिर थी चुकी आहे त पोइ इहे रुंडे वारा बि अदी जे मथां ज़ुल्म करणु बंदि कनि। मां वञा थो, वञी रुंडे वारनि जे घर खां पंहिंजी भेण खे वठी थो अचां। जिते एतिरा ॾींहं तुंहिंजी भेण उन्हनि जो ज़ुल्म बर्दाश्त कयो आहे, उते 2 ॾींहं ॿिया बि तोखे सब्र करणु घुरिजे। अबा एतिरो सब्र कर जो गुलशेर अस्पताल मां ठीक थी घर अचे। बाबा हाणे हू असांजा ॾोही आहिनि, गुलशेर खे ज़हर ॾियण वारा हुन जा पंहिंजा ई आहिनि। ज़हर असांजे घर में मिलियो आहे, ज़िमेवारी असांजी हुई जेका असां निभाए न सघियासीं। अम्मा, असांखे कहिड़ी ख़बर त रुंडो पंहिंजे पुट जो कातिल पाण सां गॾु वठी ईंदो। बाबा मां वियोसि तुंहिंजी भेण सां मिलण लाइ, खणी जो मूंखे मिलण न ॾिनऊं, पर तुंहिंजी भेण ख़ुशि हुई। बाबा उन्ही खे कमरे मां आज़ादु कयो अथनि। उन्ही सां गॾु छोकर सुहिणी हुई जेका वधि में वधि पारस जो ख़्यालु पई रखे। जेकर असां तकड़ न कई न, हू शर्मसार पाण ई थींदा। इहे रुंडे वारा शर्मसार थियनि, सवाल ई पैदा कोन थो थिए। बाबा तूं जांच कर त गुलशेर अस्पताल मां कॾहिं थो अचे, ऐं उन्ही खां पोइ तव्हां वञी भेण सां मिली अचिजो। ठीकु आहे बाबा, अॼु त मां सब्र कयां थो, सुभाणे ॾिसां थो छा थो थिए। जेकॾहिं अञा बि ज़िद ते रहिया न, बख़्श मां बि कोन कंदोमान। दुनिया जी नाहे परवाह, दादली तो ने खैर हुजे, खैर हुजे, खैर हुजे, खैर हुजे, दादली तो ने खैर हुजे, दादली खैर हुजे, खैर हुजे, दुनिया जी नाहे परवाह। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, मुझे बच्चों केर साची। हाँ मां तो खुशी मेरा खुश है। अब केर खुशी लगी पई तबीयत सही आ? अदा गुलशेर, असां तो ॾाढो परेशान हुयासीं। ओ मुझी प्यारी भेण, मिठड़ी भेण, मां वरी पंहिंजी कुआर लाइ परेशान हुयसि। खबर अस्पताल में छा पियो करे? बगलियों के हई बगलियों मुझी पाड़ छे, मुझी पाड़ छे, मारस न पियो करे, पाड़ छे। सॼो बाबा जी ख़बरनि खे सॼो ॾींहुं हिनजो पियो रेडियो हले थो। पारस तूं ॾियाल वाल, तूं कीअं आहीं? हाँ मां ख़ुशि आहियां। पर मूंखे त ख़ुशि कोन थी लॻे। मुंहिंजी कुआर अब्बा तुंहिंजी कुआर हाणे हिते आहे, ॿी कान थी वञे।
अम्मा पर मूंखे ईअं थो लॻे त तव्हां मुंहिंजी कुंवार जे मथां ज़ुल्म कयो आहे। छा छोरी तुंहिंजा कन हींअर खां ई भरण शुरू कया आहिनि? अम्मा कन कोन थी भरे, मां त हिन जे चहिरे खे ॾिसी सम्झी वियो आहियां। ना गुलशेर, मां तो लाइ परेशान हुयसि। हिननि त मूंखे कुझु बि न आहे चयो। इस्पताल में वेठो जो मार्केट में वेठो भबे पैसे मां त कुआण सां मिलंदुसि, मिठाई वठी हलंदुसि, ॾोकड़ ॾे हाणे हुजनि मूं वटि का धरावत रखियल त हिनखे मिठाई वठी ॾियां हिन सिबतीअ जे लाइ। तूं हाणे सुन परेशान थी वई न, मां जो अची वियो आहे। अच्छा हली वे 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 उला तव्हां बि तव्हां बि हाणे इहो मूंखे ॿुधा त मां सिकूअ खे 15 लख किथां भरे ॾींदुसि। मुंहिंजे घर में त रुपयो बि कोन्हे को। रिलियूं खपाईंदुसि, घर जा थांव खपाईंदुसि, घर खपाईंदुसि, तॾहिं बि पूरी कोन पवंदुसि। इहो तुंहिंजो मसइलो आहे जाबिर, मुंहिंजो न। हिन मसइले में मूंखे तो ई फासायो आहे। हिनमहिल वरी चई थी त तुंहिंजो मसइलो आहे। तो लाइ जेतिरो करे सघियसि मूं कयो, बाक़ी वधीक हाणे मूं में सघ कोन्हे। मूंखे जेतिरो तुंहिंजे लाइ करणो हो करे सघियुसि। मूं वटि टको बि कोन थई। कन खोले ॿुधी छॾ, मूं में को बि आसरो न सम्झजांइ, न त असां तुंहिंजो नालो खणंदासीं। इहो केरु तो बकवास करे? अदो क़ासिम सही थो चवे कि सिधी थी असांखे पैसा ॾींदी त ठीकु आहे, न त असां तुंहिंजो नालो खणंदासीं। पोइ वञी खणो मुंहिंजो नालो, मां तव्हांखे कोन थी रोकियां। भागी फोन ई बंदि करे छॾी, थलो जवाबु ॾेई छॾी। अदा मां तोखे पहिरियां ई चयो त मां इहे चकर में न अच न अच, पर तो मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। वॾी ग़लती करे वेठासीं। परायो इंसाम पंहिंजी गिटीअ में फाहो विधोसीं। हाणे रेस चाकर खान इन ॻाल्हि खे मञंदो ई कोन। जन असां चवंदासींसि इहो सॼो खेल हसीना बेगम कयो आहे, असांजो ज़रो बि इतबार न कंदो। अदा पैसा बचड़ाइण खां सवाइ असां वटि ॿी का बि वाट न रही। पैसा कॾहिं बि बख़्शे न कंदो, पैसा त हुनखे ॾियणा ई पवंदा। मां त चवां थो हाणे हिन रुंडे वारे छोरे खे अॻुवाह करणो। तो पोइ जबर कयूंसि था अॻुवाह। ताज़ा 10 लख रुपया मिलिया अथसि। अड़े तारा गोल तारा माना त मुआरे छोरे खे अगवा करे उनखे मारण जूं प्लान जूं पेता ठाहे। चाचा इहो तव्हांजो मसइलो आहे, मां विच में कोन ईंदुसि। सुठ सभु यार गिटी में गॾु थी विया आहिनि, लॻे थो त वॾो मसइलो थींदो। मसइलो छाजो मसइलो? सुठ कल्ह खां वठी रुंडे वारो छोरो गुम आहे ऐं हुनजो शक आहे त कासिम जाबर वारनि अगवा कयो आहे। सोट हुन में को शक बि न सम्झजांइ। हिकु तरफ़ माफ़ी था वठनि, वरी फ़ैसिला था घुरनि, ॿिए तरफ़ां वरी खॾ था खोटनि। इहा जाबर वारनि जी पुराणी फितरत आहे, का नई ॻाल्हि न आहे। अरे रे तो वारे छोरे जी असांखे का ख़बर कान्हे का। घर वञी माई सां सलाह करे मता वरी को नओं ड्रामो असां लाइ ठाही। जबर पुत्र इहो ड्रामो न आहे, हक़ीक़त आहे हक़ीक़त। राता को वारो छोरो घर पहुतो ई कोन्हे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव, पंहिंजे छोरे जे अगवा जो केस तव्हांजे मथां ठोकींदुसि, तव्हांजे मथां। तव्हांखे रूंडे जे रहिड़े जो अंदाज़ो ई कोन्हे। वाड़े तारा गोल तारा मां पुछड़ तारा ठाहे छॾींदोसांव, पुछड़ तारा। हा अदा हाणे ही कमियो असां लाइ रोज़ नवां ड्रामा ठाहींदो। असां हिन मां कॾहिं जान कोन छॾे सघंदासीं। बाबा जी चाची। सावन हैदर कोन आयो तोसां गॾु? चाची हाणे तुआरो इहो भगत हैदर मुंहिंजी ॿुधे कॾहिं थो जो मूंसां गॾु ईंदो। कहिड़ो मूंसां ठहे एॾो गॾु घुमंदो थो अचे जो पाण सां गॾु वठी वेठासीं। अलाए कहिड़े दड़ सां आहे
मुंहिंजे तरफ़ खां तोखे पूरी इजाज़त आहे। जेकॾहिं नथो अचे महिल असां घर त कन को वठी ईंदो करीस गॾु। चाची जवान पुट अथई, जेकॾहिं सांवल हुनखे ॻीचे मां वठंदो न त ॾुखियो वरी बि तोखे लॻंदो चाची। धीअ, जेकॾहिं सांवल चङाईअ ख़ातिर हैदर खे पादर हणंदो न त बि मां कोन चवंदीमांसि कुझु। चाची सच तो इहो आहे त मूं हैदर सां कॾहिं बि पंहिंजी दुश्मनी न आहे रखी। सगन भाइरनि जीअं सम्झंदोमांसि, पर अलाए छो तोखे ईअं लॻंदो आहे त को हैदर जो सभ खां वॾो दुश्मन मां आहियां। न अलाही न कंदो पुट जो तूं असांजो दुश्मन थी। जेकॾहिं अधे हैदर खे कैदी करे विहारणो बि अथई न चाची त पोइ सुठो थी त हुनजी शादी करा। इहो कमु बि तव्हां ॿिन्ही जे मथे ते आहे। हिन ॻोठ में अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको मुंहिंजे चवण ते मुंहिंजे पुट खे संग ॾींदो? चाची अॼुकल्ह फी सभु लाइ त संग केरु कंहिंखे लिए कोन थो। बाक़ी हैदर जेकॾहिं मुड़सी करे ऐं को हथ पेर हाणे पंहिंजे लाइ कुझु टिको पंजो ठाहे विझे, वॾो कढाईंदसि त तूं ई वेही ॾिस सॼे ॻोठ वारा कीअं सॾे था संग ॾियनिसि न। पर कुझु अरकान धारे न, सॼो ॾींहुं वते तो कुतनि खे लठियूं हणंदो गिटीअ में, अधु राति जो रुली थो अचे घर, संग नथा ॾियनिसि। चाची बाक़ी हींअर जंहिं हाल में तव्हां गुज़रो था पिया न, मां माण्हुनि खे पंहिंजा पटका लाहे पेरनि ते विझां या राज वठी वञनि, हैदर खे संग ॾियण खां सभु को बि लवाई थो ऐं लवाए थो। सही थो चए पुट, अॼुकल्ह इंसानियत आहे ई कान। पैसो हुजे पैसो, मिट्री रुॻो पैसे जे करे थी थिए, इंसानियत सां कोन थी थिए। न करे ई चवां थो चाची, न करे ई चवां थो त पंहिंजा पेर संभालियो। पेर संभालींदो त रिश्ता खोड़ काॾे विया आहिनि संग, मरी विया आहिनि छा? सॼो ॻोठ पियो पियो आहे, रुॻो हरकार सेखारी। सोरठ ते जेके बि ॾोह थिया आहिनि न, उन्हनि समूरनि जा इशारा जाबिर तरफ़ वञनि था। ऐं मां केॾो न बेवकूफ़ आहियां जो बाबा साईं जी मौत खां पोइ जाबिर ते भरोसो कंदो आयसि। इन में तव्हांजो त को बि ॾोह न आहे। तव्हां जेका जाबिर खे इज़त बख़्शी न, हू त इन इज़त खे संभाले ई न सघियो। हा सोरठ, खणी जो जाबिर मुंहिंजे तरफ़ां ॾिनल इज़त खे संभाले न सघियो, पर माण्हू में माण्हू खे सुञाणण जी शनास हुजणु घुरिजे। मां केॾो न बेवकूफ़ आहियां। बाबा साईं केतिरो भरोसो कंदो हुयो सांवल जे मथां, हद खां मथे। ऐं मां सांवल ते ई शक करे वॾे में वॾी ग़लती कई। पर हाणे तव्हां छा पिया सोचो? मां सोचां पियो त किथे न किथे बाबा ऐं अदा जे खून में इन्हे जाबिर जा हथ ज़रूर आहिनि। जेकॾहिं माई गुलनार मिली वञे हा न, त समूरी हक़ीक़त साम्हूं अची वञे। थी सघे थो माई गुलनार पंहिंजे भाउ वटि रहियल हुजे। उनजो भाउ हिते आहे त पोइ उन सां मिलो न, उन खां हक़ीक़त पुछण जी कोशिश कयो। सोरठ ने ज़मीर खे जाबिर ख़रीद करे चुको आहे, पर मां वरी बि सुभाणे जीजी जे भाउ खे घुराए उन खां हक़ीक़त मालूम करण जी कोशिश कंदुसि। जे अगरि तव्हांजे भाउ ऐं बाबा साईं जे क़त्ल में जाबिर जा हथ ज़ाहिर थिया त पोइ तव्हां छा कंदव? सोरठ पोइ तूं छा थी सम्झी त अहिड़े इंसान खे मां बख़्श कंदुसि? हुनजी सज़ा सिर्फ़ मौत हूंदी, मौत। हाल वारस, ये कमीनो छा थो चए? यार इन कमीने मूंखे ॾाढो तंग कयो आहे। हैदर अञा बि वक़्तु अथई त मूं मां हथ कट। मां वाइदो थो कयां त मां तो मथां इल्ज़ाम न हणंदुसि। अरे रे, तूं छा थो सम्झ तो मां तोखे हितां ज़िंदा छॾींदुसि? अरे कमीना, हितां तुंहिंजो लाश ईंदो, लाश। हैदर, तोसां असांजी का बि दुश्मनी न आहे, पोइ छो थो असांजी दुश्मनी पंहिंजे ॻीचीअ में विझी? अरे रे, मुझे साम्हूं
मुझे सोट रखे ज़हर प्यारियो ऐं तूं थो चए त असांजी का बि दुश्मनी न आहे तोसां। जेकर दुश्मनी समझी थो न पोइ मूंखे मारे छॾ। अरे तोखे ज़रूरु मारींदुसि ऐं तोखे मारे खून जो इल्ज़ाम कासिम जबर जे मथां आणंदुसि। हू छा था सम्झनि त मुंहिंजे सोट खे मारे ऐं मां उन्हनि जो दोस्त थींदुसि। हे फ़कीराणी तबीयत जो हो मूंखे दिल भरो मिली वियो आहे। हिन कावड़ का वॾाई अथसि, हिन कावड़ का वॾाई अथसि, हेरू तन सां रली वियो आहे। फ़कीराणी तबीयत जो ओ मूंखे दिल भरो मिली वियो आहे। मुंहिंजी सुणी पारस ॾी हाल वाल ख़ुशि त आहिनि। ओ छोकिरी चांहि खणी पंहिंजे मुड़ुस खे ॾींदी आहीं या इहा बि तव्हांखे मां खणी आणे ॾियां? जी चाची अचां थी। तूं वे पारस, मां वेठो आहियां न, मां पाण ई तो चांहि खणी जा। तूं वे, घर जा सभु कम कार बि मां पाण कंदुसि। हा मां हा अचां थो, पारस खे कमु न चवंदा कयो। गुलशेर जे मां न वयसि न त चाची लुड़ हणंदी। ओ मुंहिंजी सुहिणी पारस, इहो अम्मा जो वार तो कॾहिं बंदि थींदो ई न। ॿुधो, हिकिड़े कन सां ॿुधंदी कर, ॿिए कन सां गॾी चलींदी कर, इन जी दिलि में न कंदी कर। रुंडा ॿुध, ॾिस छोरो पंहिंजी माई खे छा नथो सम्झाए। सही त चवे सो पियो, तो कहिड़ी कहिड़ी तकलीफ़ थी रसे। छोरा कन्नो खोले ॿुधी छॾ, इहे जेके साल सां गानड़ा ॻाईंदो तो हुते न, इहो हिते कोन हलंदी। अम्मा तूं छा थी चाहे त पारस ऐं मां बि तूं ऐं बाबा वांगुरु झेड़ो कंदा रहूं? हा, सॼी ज़िंदगी असांजी झेड़नि में गुज़रे, ईअं थी चाहे न? ऐं असां में कुर्ब ऐं मोहबत न हुजे? मां चवे थी रन मुरीद न थी, जेकर तोखे थिए हा न त ज़ाल खे चई हा त उहा तोखे चांहि ठाहे ॾे हा। मां जॾहिं मुंहिंजी शादी थींदी न पोइ तूं इहो ई चवंदी त मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजी मुठ में हुजे। माणे जो इहो मक़सदु आहे त मां हिन जी मुठ में क़ैद हुजां ऐं तुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजे मुठ जे क़ैद में हुजे, ऐं हिन जो मुड़ुसु हिनखे पादर हणंदो रहे हिन छोरीअ खे। बाबा तूं ऐं अम्मा पाण में वेही मरो, मुंहिंजो को बि कमु न वञे, पर हथ थो ॿुधायांव मुंहिंजे पोयों न लॻो। ऐं हा इहो तव्हांखे ॿुधाए थो छॾियां, पारस ऐं मुंहिंजे विच में अॼु खोटी नहीं था कयो, सम्झव? अदा तूं अम्मा ऐं बाबा खे छॾ, तूं वञी करे भाॼाई पारस खे चांहि ॾेई आ। अम्मा हेॾा करे चाहे मां पंहिंजी कुंवार जी छो न अम्मा ख़िदमत कयां? ज़ाहिर आहे मुंहिंजी कुंवार त लखनि में हिकु आहे। दादरी तो त मूंखे ॼाए ॼम खां वठी कुर्ब कोन्हनि, पर होॾे त ॾिस न कीअं था पिया पाण में कुर्ब वंडनि। अरे तूं हिनजे कुर्ब खे ॾिसी सड़ न पच न। तूं मुंचे साड़ जी फिकर छॾ, चांहि पी, चांहि पी वञ, छोकिरे दिलशर जी जांच कर। अॼु टियों ॾींहुं आहे यकी घुमा छोकिरो। अदा इहा खॾ असां लाइ खुरिजे पई, तो छा सोचियो आहे? जेको सोचणो आहे कास्म तूं सोच, जाबर जो त हाणे दिमाग़ कमु करणु छॾे वियो आहे। इहा वरी तूं कहिड़ी पई ॻाल्हि करी, हाणे वञी थी तूं ख़राबु थींदी। सच त चवां थी, जे तुंहिंजो दिमाग़ कमु करे हा न त अजाया इंसाम पंहिंजे मथां न हणी हा। उहा ग़लती थी वई, दर जी गुथी 100 चोटियूं खाए। तूं छा थी सम्झी त जाबिर ख़ान हर चकर ग़लती कंदो? न कोई। अदा पोइ हाणे छा सोचियो अथई? हिते माई सोचणु कान ॾींदी, पंहिंजे मुंहं सां हलूं था, आचार वारी होटल ते वेही चांहि बि पीऊं था, पोइ सलाह साहिबु उते था कयूं। जेको सोची कम जो सोचिजां, वरी पाण खे वरी कंहिं मुसीबत में न विझजां। तूं विझराईंदीअ मूंखे मुसीबत में? जॾहिं खां ॾियो मसइलो थियो आहे, घर में अच किरकिर किरकिर, चुप करे वेही कान थी। तूं सोचण जी त सोचूं न, तुंहिंजी हफ़्ते किल सां चनी थी कान सोचण ते मथे में सूर विझी चई थी।
हैदर ओए ज़र तुंहिंजे लाइ मां मानी पचाए ढके रखी आहे मां वञा थी कम ते खणी खाइजांइ पुट। जी अम्मा। साईं हैदर ते नज़र रख, सॼी सॼी राति वते तो ॿाहिरि उलंदो, किथे वरी न को मसलो न करे। भाॼाई सोट लाइ को बि मसलो खड़ो कोन कंदुसि। पोइ राति जो सॼी सॼी राति पियो थो रुली, इन पोयां कहिड़ो मक़सदु आहे? सोटो राति जो निंड न ईंदी आहे, इन करे राति जो ॿाहिरि हूंदो आहे। ये बहाना त असां बि घणो वक़्तु अॻु कंदासीं, हाणे को नओं बहानो ॻोल्हे ॿुधाए। सोटो एतिरो त यकीन कर, तो लाइ को बि मसलो पैदा न कंदुसि। हैदर जेकॾहिं मुंहिंजे लाइ को मसलो पैदा थियो न, त यादि रखजांइ हिन घर में तुंहिंजे लाइ का बि जाइ न हूंदई। सोटो तुंहिंजे चवण खां बग़ैर ई घर छॾे वेंदुसि। ॿियो कमु कर। हिनखे छा थियो? ओ सौट वञी त अकेलो न वञजांइ, चाची खे बि गॾु वठी वञजांइ पाण खां गॾु। सावल ही त आपे खां ॿाहिरि निकिरंदो थो वञे, मां इन जे लाइ तोखे चवां थी त हिन ते पंहिंजी नज़र रख। ॾिसां थो सभु कुझु, पर जॾहिं ठोकर खाईंदो न पोइ सम्झंदो, ईअं त हे मञण वारो आहे ई कोन। आस्ते छोरी आस्ते बुहारो ॾे, अॻे ई सॼी आके जे मूथ में धूड़ पियल आहे, तूं वरी हेॾी बुहारो ॾे दुधड़ो तारी। मां वञा त पोइ बुहारो शुरू कर। बाबा तूं वञ मां पोइ थी बुहारो ॾियां। मुझी पारस तू ये कर, जल्दी तू तैयार थी वठ, त जो हलूं था सत वारो खाइण। सच्ची? हाँ हाँ अदा तरस जो मां बुहारी ॾेई वठां पोइ गॾु था हलूं। ओ मुझी भेण मूंखे कबाब में हॾी न घुर्जे। तू हॾी सम्झी या कुझु ॿियो, पर मां तव्हां सां गॾु हलंदसि। छोरो त मुंहिंजो सफ़ा रन मुरीद थी वियो आहे। ओ मुझी मिठड़ी अम्मा, बाबा ऐं तो जो जेलो सॼी ज़िंदगी ॿुधी ॿुधी मां सो तंग थी विया आया। मां पंहिंजी घरवारीअ सां कॾहिं बि जहिड़ो न कंदुमि, हमेशह हुनजे अॻियां प्यार ऐं मोहबत में पेश थींदुमि, सम्झई? अदा ही ॾिस, हिन में छा लिखियल आहे? किथे अल्लाह रसूल जो नालो त न आहे लिखियल? हाँ हाँ वाह पढ़ न। बाबा ओ बाबा रेस दिलावर खान जी बादशाही जो खैर हुजे बाबा। खैर आलूंदा बाबा अगर रेस चक्कर खाल कोन पहुतो आहे छा? न रूंडा सौट त अञा न आयो। रेस बनीअ ते त कोन निकिरी आहे, हिकिड़ी अच्छी गाॾी वॾी ॾिठमि त सही है न। रुंडा जे रेस चाकर खान ज़मीन ते वञे हा न त असांखे साण वठी वञे हा। रूंडा तूं ॻाल्हि कर, कीअं पंधु कयो अथई? बाबा तव्हां आहियो मुंहिंजे बचड़ जा वारस, छप्पर छाव बसि उहो मटड़े ॻाल्हियूं करणी हुयो रेस चाकर खान सां, सो इहे ॻाल्हियूं त मां कंदुसि उन सां। बाक़ी हाणे जेकॾहिं इजाज़त हुजे वेहण जी सलाह थिए त महिरबानी थींदी। परे खां पंधु कयो आहे, थकिजी बि ॾाढो आहे। रूंडा तुंहिंजी पंहिंजी औताक़ आहे, कंहिं तोखे रोकियो आहे? वे बाबा वे। सदके वञाए दिलावर खान, सदके वञाए बाबा। इज़त खे त मां क़ाबिल आहियां कोन, पर इज़त बख़्शी अथव, लख एहसान बाबा।
सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।